केपीटी माण्हू खे कराची में डीसी मुक़ररु करण खे सिंध सभा तंज़ीम सिंधी डीसी सां नाइंसाफ़ी ऐं कानून सां मज़ाक़ सम्झंदे उन ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कयो, जंहिंमें मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे कारकुननि पिणु शिरकत कई। सिंध सभा जे एहतजाज में शामिल माण्हुनि मुतालबो कयो त केपी मां घुरायल ख़ासि डीसी ज़ियाउर रहमान खे वापसि पंहिंजे सूबे मोकिलियो वञे, अहिड़े गैर क़ानूनी अमल करण ऐं कराइण वारनि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। इन मौक़े ते सिंध सभा पारां मुतालबो कयो त सिंध जी ज़मीनुनि जी विरासत बंदि कई वञे, सिंध मां खंबे गुम कयल सिंधी कारकुननि खे पधिरो करे गैर क़ानूनी अमल बंदि कयो वञे। सिंधी नियाणियुनि खे खंबे ज़ोरी उन्हनि जा मज़हब मटाए उन्हनि जूं शादियूं कराइण बि बंदि कयूं वञनि ऐं कूड़ा डोमिसाइल ठाहे सिंधी शागिर्दनि जी तालीम ते धाड़ा हणण बि बंदि कया वञनि। जल्द अज जल्द केपी के मां घुरायल ज़ियाउर रहमान डीसी खे जेको सेंट्रल ज़िले कराची जो डीसी मुक़ररु कयो आहे उनखे वापसि कयो वञे ऐं सिंध जे समूरनि उन्हनि अकाबर सुठनि सेबतनि डीसी रेंज जे ऑफिसरनि खे सिंध जे ज़िलनि ते रखियो वञे त जीअं उहे वधीक सिंध जो हक़ अदा करे सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।